बेहतर है कि जिंदगी एक दिन की हो मगर शेर की हो, जिंदगी की ना हो। ये बाजी खून की बाजी है, ये बाजी जी नाज़रीन, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अरिड़हीं जेको आहे वर्सी हींअर थी रही आहे, जंहिं सिलसिले में पाकिस्तान पीपुल्स पार्टी लाड़काना जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कैंपियूं क़ाइमु कयूं आहिनि। हींअर असां UC 3 जे कैंप जेकी UC 3 जे चेयरमैन गुलाम नबी भुट्टो साहब लॻराई आहे उते बीठा आहियूं। अचो त तव्हां जेके जियाल आहिनि वर्कर आहिनि उन्हनि खां वर्सीअ जे बारे में कुझु मालूमात वठंदासीं। ये भट्टो सर इहो लाड़काने में केतिरी कैंपियूं लॻी? लाड़काने जेतिरी असांखे ख़बर आहे, असां घुमी बि आया आहियूं। तो हेॾे ॿार स्थान ते वॾे स्थान ते नंढे स्थान ते असांजो लोर कॉलोनी खां वठी अलाहाबाद हेॾां असांजो ॿाहिरि जेको आहे लाहौरी बाला खां परते रेस कनाल खां परते चांडका हेॾे तक़रीबन 50-60 आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, वर्सी सुभाणे तयारी सुभाणे UC 3 में ख़ासि असां UC 3 इम्पोर्टेंट जो इंशाल्लाह सुबह 12 बजे निकिरंदासीं त असांखे तक़रीबन 20 वैगनी मिलियो UC खे। तो तमामु वधीक आहे, छो जो असां 35 चयोसीं 33 वैगनियूं उन लाइ बराबरि गाॾियूं खुटी वियूं, असांखे इन करे पोइ 20 ॾिनऊं, न त असां 35 लिखायूं। अच्छा, उते तक़रीबन 3:30 खां शुरू आहे। असां हितां ॿाहिरि निकिरंदासीं जबी साहिब जे रैलीअ सां इंशाल्लाह 1 बजे जेको जबी साहिब निकिरंदासीं। रैलीअ जा कलाक ॾेढ ॿ लॻी थो। अवाम खे कहिड़ो पैगाम ॾींदो लाड़काने जे? अवाम खे असांजे इहा त जीअं फोटो अची थिए किथे अवाम भला कंदो आहे, असां बि ख़ुशि आहियूं, असां बि उन में ख़ुशि आहियूं। पुराणो वर्कर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बरकत अली भुट्टो वेठो आहे। अदा सुभाणे वर्सी जी केतिरी तयारी आहे तव्हांखे ख़बर आहे त हर साल 27 दिसंबर ते तमामु घणी लाड़काने मां रश हूंदी आहे, जेका उते पहुचंदा आहिनि अवाम जी हिन में रैली में। पोइ असां सॼे लाड़काने में अहिड़ियूं कैंपियूं लॻल आहिनि ऐं हर साल लॻंदियूं आहिनि। सो सुभाणे असां जमील साहब जे काफ़िले सां गॾु हितां सॼो तमामु जेको बि आहे लाड़काने जो पीपुल्स पार्टी जा हुजनि या ॿी के हुजनि, छो जो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको आहे माना शहादत जो ॾींहुं आहे, इन सिलसिले में सॼो अवाम हलंदो आहे, सॼी दुनिया खां ईंदा आहिनि, सॼे पाकिस्तान खां ईंदा आहिनि। पोइ असांजी बि तयारी फुल आहे, इंशाल्लाह सुभाणे सभु हुते हूंदासीं। तव्हां बि हूंदव, साफ़ी हज़रात बि हूंदा, सभई हुते जेके बि आहिनि पोइ हुते हलंदासीं, सभिनी खे ख़बर पवंदी। वार्ड 1 UC 3 केतिरी कारकर्दगी आहे जेको आहे UC में हींअर? इंशाल्लाह असां जेके पंहिंजे वार्ड में कमु कयो आहे उहो कंहिंखां लिकल गुजियल न आहे। असां सुबुह जो निकिरूं था पंहिंजे वार्ड में, सॼो ॾींहुं पंहिंजे वार्ड सफ़ाई सुथराई ऐं बहितरीन नमूने सां असांजी सफ़ाई आहे। इंशाल्लाह सुभाणे असांजो मूंखे मिली वञे असांजे हिनखे 18 वैगनियूं, जंहिंमें 3 वैगनियूं मूंखे मिली वञे पंहिंजे वार्ड में, उहे 3 वैगनियूं पंहिंजे वार्ड में इंशाल्लाह भरे निकिरंदुमि वर्सीअ में। असांजे वस में जेका आहे सफ़ाई सुथराई जेका बि आहे वार्ड में कंहिंजा मसइला हल, उहे मसइला खणी असां चेयरमैन साहब वटि पहुचायूं था। चेयरमैन साहब पहुचाए थो मथे, इंशाल्लाह असांजा कम थींदा। तव्हां कहिड़े वार्ड जा काउंसलर आहियो? सर मां जेको वार्ड 3 एम्पायर टाउन UC 3 जो मां काउंसलर। UC 3 जा अच्छा, तव्हां केतिरो वार्ड में कमु कयो आहे? साईं जेतिरी असांजे पार्टी जी तरफ़ां ज़िम्मेवारियूं रखी वयूं आहिनि, इंशाल्लाह असां पंहिंजी तरफ़ां पूरे नम सां सफ़ाई जो जेतिरे क़दुरु कमु आहे असांजे वार्ड में तक़रीबन सफ़ाई थींदी आई आहे। मां पाण जेको आहे उते विज़िट कंदो आहियां, जेको बि कमु थींदो आहे पंहिंजी UC खे इतलाह करे पंहिंजा स्वीपर खे घुराए। अच्छा, वर्सी सुभाणे केतिरी तयारी आहे? फर्स्ट क्लास जेतिरी असांजी ज़िम्मेवारी रखी वई आहे, इंशाल्लाह भरपूर नम सां निभाईंदा। सुभाणे जेकी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अरिड़हीं वर्सी आहे, UC 3 जा जेके काउंसलर्स आहिनि, चेयरमैन खां अलावा जेके बि उहिदेदार आहिनि, उन्हनि इहो अहद कयो त सुभाणे इंशाल्लाह वधि खां वधि निहायत अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वेंदी ऐं असां घड़ी ख़ुदा बख़्श में सभु हूंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु दिलबर शाहिद, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़कानो।